तव्हां खे ॿुधायूं त टंडो रहीम ख़ान समेत काछे में शदीद गर्मी जी लहर बरक़रार आहे, जॾहिं त 4 ॼणा फौत थी चुका आहिनि। गर्मी लगण सबब ॻोठाणो कासिम बोज़दार फौत थी वियो। शदीद गर्मी सबब हिकु हफ़्ते दौरान 4 ॼणा फौत थी विया। फौतियुनि में हाशिम लाशारी, गुल हसन जमाल ऐं हिकु पीरसन औरत शामिल आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो रहीम ख़ान समेत काछे में शदीद गर्मी जी लहर बरक़रार आहे, जंहिं दौरान 4 ॼणा फौत थी चुका आहिनि। गर्मी लगण सबब ॻोठाणो कासिम बोज़दार फौत थी वियो, जॾहिं त शदीद गर्मी सबब हिकु हफ़्ते दौरान 4 ॼणा फौत थी चुका आहिनि। फौतियुनि में हाशिम लाशारी, गुल हसन जमाल ऐं हिकु पीरसन औरत शामिल आहिनि। टंडो रहीम ख़ान समेत काछे में शदीद गर्मी जी लहर बरक़रार आहे। 4 ॼणा फौत थी चुका आहिनि। गर्मी लगण सबब ॻोठाणो कासिम बोज़दार फौत थी वियो। शदीद गर्मी सबब हिकु हफ़्ते दौरान 4 ॼणा फौत थी विया। फौतियुनि में हाशिम लाशारी, गुल हसन जमाल ऐं हिकु पीरसन औरत शामिल आहिनि। इन ई हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हसन जमाली। जी मोहम्मद हसन, वधीक छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? हाँ जी बिल्कुल, टंडो रहीम ख़ान समेत काछे में शदीद गर्मी की लहर बरक़रार है। एक ही हफ़्ते अंदर गर्मी सबब 4 माण्हू फौत थी विया आहिनि। जेको आहे सो वधीक नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं त टंडो रहीम ख़ान वासी पोरियत हाशिम लाशारी, ज़मीन जो हारपो कंदड़ गुल हसन जमाली ऐं रस्ते सां वेंदड़ कासिम बोज़दार गर्मी लगण सबब फौत थी विया। ॿिए तरफ़ घोटकी खां पीर गाजी शाह तरफ़ ज़ियारत ते वेंदड़ रस्ते में गर्मी लगण सबब औरत शफ़ियत फौत थी वई। जेको आहे सो काछे में गर्मी सबब केतिरा ई माण्हू बेहोश थी विया आहिनि, जॾहिं त काछे में सिहत जूं सहूलियतूं न हुजण सबब गर्मी में फौत थियण जो अंग वधी 4 थी वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोहम्मद हसन अपडेट करण लाइ।